जो बूटो मतो आहीं मछ थुला थो थुना हणी तोंजा भाई अछ तेह पानी पुना ॾीहाड़ा। लतीफ़ सुरडहर जे हिन बेत में जंहिं बूटे जो ज़िक्र कयो आहे उहो भाइजे थो त अक जो बूटो आहे। अक जो बूटो अक्सर अहिड़नि बरपट ऐं बयाबाननि में ॾिसिजे थो जिथे कंहिं बि बूटे जो ज़िंदा रहणु नामुमकिन हुजे थो। अक जे पननि ऐं टारियुनि में खीर हुजे थो जंहिं जो ज़ाइक़ो तमामु कड़ो हुजे थो जंहिं करे हिन बूटे खे जानवर बि खाइण खां परे रहनि था। अक जे हिकु ख़ुसूसियत आहे त हीउ बूटो हर क़िस्म जी ज़मीन में पंहिंजो वजूद बरक़रार रखे सघे थो। अक जे बूटे खे ॿहिराड़ीअ जा माण्हू जानवरनि जे इलाज लाइ बि कमु आणींदा आहिनि। ॿहिराड़ीअ में जेकॾहिं ॿकरियुनि खे आफ़री थी पवंदी आहे त अक जे काठी जो टुकड़ो ॿकरियुनि जे वात में लगाम जियां 10 मिंटनि ताईं ॾियनि था ऐं उहो अमल हर अधु कलाक खां पोइ दोहराइनि था त ॿकरियुनि जी आफ़री ख़तम थी वञे थी। ॿहिराड़ियुनि में माहे माल खे लॻंदड़ हिकु बीमारी जंहिं जो डॉक्टर बि इलाज नाहिन कंदा उन खे ज़हरबाद चइबो आहे। उन बीमारी जे इलाज लाइ बि अक जो इस्तेमालु तमामु घणो शिफ़ा बख़्श थिए थो। ज़हरबाद जे मर्ज़ में माहे माल जे किले वटि अक जे टारियुनि ऐं पननि जो तह बढ़ायो वेंदो आहे जंहिं ते माहे माल खे ॿधो वेंदो आहे। 1 महीने ताईं उहो अमल जारी रहंदो आहे ऐं माल खे शिफ़ा मिली वेंदी आहे। यकीनन कुदरत जे हर बूटे में हिकु खूबी रखियल हूंदी आहे।